बादशाह जे राज में हिकु ग़रीब हमराह ऐं उन जी ज़ाल ॿई ॼणा वीचारा रहंदा हुआ। हमराह तमामु वीचारो ग़रीब हो, मिड़ी पंहिंजो जान गुज़र वग़ैरह हलाईंदो हुओ, हितां हुतां मज़ूरियूं ऐं महिनत करे। त हिकु चकर चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त हाणे हिते त का मज़ूरी कोन्हे, हिते कुझु बि कोन्हे, आउं वञा थो कंहिं ॿिए राज में, कंहिं ॿिए बादशाह जे इलाइक़े में, उते वञी का महिनत मज़ूरी करियां ऐं पोइ पंहिंजो जान गुज़र हले, बाक़ी हिते त कुझु बि न आहे। त हाणे हिते ज़ाल चवणु लॻी उन हमराह खे त तूं भले वञी महिनत मज़ूरी कर, ऐं हिते कुझु न आहे त पोइ हिते खणी छॾेसि, ॿिए पासे वञी महिनत ऐं मज़ूरी करे आ, 2-3 रुपया पाण खे मिली वेंदा, पंहिंजो जान गुज़र हली वेंदो। त हाणे उहो हमराह पंहिंजी ज़ाल खां मोकिलाए ऐं निकिरी पियो सफ़र जे लाइ। कुझु मानी वग़ैरह खईं, रस्ते ते बुख वग़ैरह लॻे त खाईंदसि। हाणे मानी वग़ैरह खणी ऐं निकिरी पियो सफ़र जे लाइ। त हाणे हलंदो फिरंदो अची ॿी बादशाही में वञी पुॻो। हाणे उते बि का ॿिए बादशाह जी बादशाही हुई, उते वञी पुॻो। हाणे चवणु लॻो त कुझु टाइम साई वग़ैरह खायां, थकी पियो आहियां, पंधु जाम कयो अथमि, हाणे हिन बादशाह जी बादशाही में पुॼी वियो आहियां। ॾिठे हिकिड़ो तमामु वणु सुठो घाटो, उन जी छां तमामु सुठी ऐं भली हुई, ऐं चवणु लॻो त इन वण जे हेठि वञी वेहां थो, कुझु टाइम आराम करियां, ऐं उन खां पोइ जेको आहे सो वरी निकिरां थो सफ़र जे लाइ ऐं वञा थो उन बादशाह जे राज में, उन ॻोठ में, मन का महिनत मज़ूरी हुजे ऐं उते वञी महिनत वग़ैरह कंदसि, मज़ूरी कंदसि। हाणे हमराह आयो उन वण जे हेठि वेही आराम करणु लॻो। हाणे उन वण जे मथे हंस पखी जी खुॾी हुजे, मतिलबु आखेरो हुजे, उनमें हंस पखी जा 2 बच्चा वेठल हुजनि उन आखेरे में, उन खुॾी में, ऐं हीअ हमराह उन वण जी छां में वेही रहियो, आराम करणु लॻो। त थोरी देरि खां पोइ हिकु तमामु वॾो कारो नांग हलंदो आयो, उन वण ते चढ़ी वियो। हाणे उन वण ते चढ़ी ऐं उन बचनि खे खाइण वारो हो, त ओचितो उन हमराह जी नज़र उन कारे नांग ते पहुची वई। त हमराह चवणु लॻो त हीउ कारो नांग हिन बचनि खे खाई वेंदो। उन हमराह जी नज़र पहुची वई उन कारे नांग ते ऐं उन हंस पखी जे बचनि ते। आखिरो ठहियलु हो, खुॾी ठहियलु हुई। त चवणु लॻो त हाणे हिन बचनि खे बचायां, न त हीउ कारो नांग हिन बचनि खे खाई वेंदो। हाणे उन हमराह वटि कुआड़ी गॾु हुई, त हमराह छा कयो जो आहिस्ते आहिस्ते वण ते चढ़ियो ऐं उन नांग खे मारे विधई। हाणे जॾहिं उन हमराह उन नांग खे मारे विधो, नांग वञी हेठि किरियो, त बचा उहे पाण में चवणु लॻा त हिन हमराह जूं महिरबानियूं, जे अगरि इहो हमराह न हुजे हा त अॼु ही पाण खे कारो नांग खाई वञे हा। हाणे उहे बच्चा हंस पखी जा पाण में चवणु लॻा। हमराह उहो कारो नांग मारे ऐं उते वरी आराम करणु लॻो, उते वेही रहियो ऐं नांग पासे में मोह पियो हुजे। हाणे हमराह आराम में हुजे त थोरी देरि खां पोइ, थोरे वक़्त खां पोइ, हाणे उन बचनि जा जेके माउ पीउ हुआ, हंस पखी जेके हुआ, हाणे उहे बि अची पंहिंजे बचनि वटि पुॻा ऐं उन्हनि जी नज़र पई उन हमराह ते। त उहे ॿई चवणु लॻा, उन बचनि जा माउ पीउ जेके हंस पखी हुआ, उहे चवणु लॻा त हीउ हमराह हिते वेठो आहे ऐं मथे असांजा बचा आहिनि, खणणु आयो आहे, ख़बर न आहे छला हिते वेठो आहे, हिन खे हितां भॼायूं, हिन खे हितां रवानो करियूं, न त हीउ बचा खणणु आयो आहे, ख़बर न आहे छला आयो आहे। त हाणे उहे उन बचनि जा माउ पीउ, उहे हंस पखी अची उन बचनि वटि पुॻा। त हिते बचा चवणु लॻा पंहिंजे माउ पीउ खे त हीउ हमराह तमामु भलो आहे, अॼु जे इहो न हुजे हा त असांखे हीउ कारो नांग खाई वञे हा। हिन जी महिरबानी जेको हिन असांजी ज़िंदगी बचाई, ऐं अव्हां जे साम्हूं असीं हींअर जीअरा वेठा आहियूं। त हाणे हुन बचनि जी ॻाल्हि माउ पीउ हुननि ॿुधी, जेकी हंस पखी हुआ, नर ऐं मादी। त हाणे जॾहिं नर ऐं मादी जेके हंस पखी आहे, उन्हनि ॾिठो त वाक़ई कारो नांग हेठि मोह पियो हुजे ऐं हू वण तां हेठि लही आया उन हमराह वटि। हमराह तमामु वीचारो ग़रीब हो, आराम करण जे लाइ उते वेठो हो। त हिते उहो हंस पखी उन बचनि जा माउ पीउ उन हमराह खे चवणु लॻा त तुंहिंजियूं महिरबानियूं, तो असांजे बचनि जी ज़िंदगी बचाई, तूं न हुजी हा त हीउ कारो नांग असांजे बचनि खे खाई वञे हा, तुंहिंजा थोरा असीं लाहे न सघंदासीं। त हमराह चवणु लॻो त अहिड़ी का ॻाल्हि न आहे, ज़िंदगी कंहिंजी बचाइणु हिकु फ़र्ज़ु आहे, मूं ज़िंदगी बचाई, अव्हां जे बचनि जी का ॻाल्हि न आहे। त हिते हंस पखी उहो नर ऐं मादी पुछा करणु लॻा उन हमराह खां त तूं केरु आहीं ऐं केॾांहुं पियो वञीं। त हिते उहो ग़रीब हमराह चवणु लॻो त आउं वञा पियो मज़ूरी जे लाइ, आउं ॿिए हंधि जो आहियां, ॿी बादशाही जो आहियां, ऐं हिन बादशाही में आयो आहियां, हिते का मन मूंखे
मज़ूरी मिले मज़ूरी करण जे लाइ आयो आहियां ऐं थकी पियो हुउसि ऐं तंहिंजे करे हिन वण जे हेठि वेही आहीं। सोचियमि त कुझु टाइम हिते आराम करियां ऐं आराम करण खां पोइ वरी पंहिंजे सफ़र ॾांहुं निकिरी पवां। त हिते उहो हंस पखी जेके नर ऐं मादी आहे उन बचनि जा माउ पीउ उहे चवणु लॻा उन हमराह खे त तूं हाणे न वञु, तूं हाणे हिते ई वेही रह। त हाणे हमराह चवणु लॻो त आउं हिते वेही रहियां, इन में मुंहिंजो को फ़ाइदो कोन्हे। मूंखे मुंहिंजो घरु हलाइणो आहे, मूंखे मुंहिंजी रोज़ी रिज़्क जो करिणो आहे, हिते वेही आउं छा कंदसि। त हाणे उहो हंस पखी नर ऐं मादी उहे चवणु लॻा उन हमराह खे त तूं हिते वेही रह, तोखे असीं हिते पहरेदार करे रखूं था, असीं वञूं था हलिया रिज़्क जी तलाश में, रोज़ी जी तलाश में, ऐं तूं हिते वेठो हुज, असांजे बचनि जी पहरेदारी कर, जांच ॾे, चौकीदारी कर ऐं तोखे असीं असांजा मोती ॾींदासीं। त हिते उहो हमराह चवणु लॻो त मूंखे अव्हां जी ॻाल्हि सम्झ में न आई, अव्हीं मूंखे मोती ॾींदो, इहो वरी कीअं। त हिते हंस पखी उहे चवणु लॻा नर मादी असीं जेके विठूं लाहियूं था उहे मोती आहिनि ऐं तमामु क़ीमती आहिनि, तूं वञी उन्हनि खे विकिणंदे त तमामु जाम तोखे पैसा मिलंदा। त हमराह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त ॾाढो ख़ुशि थियो ऐं चवणु लॻो त भले ठीकु आहे, जे अगरि इहा ॻाल्हि आहे त आउं अव्हां जे बचनि जी चौकीदारी ॾींदसि ऐं अव्हीं भले मूंखे उहे मोती ॾिजो। हाणे उहो हंस पखी जेको विठूं वग़ैरह लाहींदो उहो मोती मतिलबु के मोती लाहींदो उहो तमामु क़ीमती हूंदा हुआ। त हाणे उन महिल हंस पखी हिकिड़ो मोती कढियो, मतिलबु त विठ लाथी त उन मां मोती निकितो। हाणे उहो मोती हंस पखी उन हमराह खे ॾिनो ऐं चवणु लॻा उन खे त हीअ वञु बाज़ार में विकिणी आहे ऐं उन पैसनि मञा पंहिंजे लाइ सामान वग़ैरह खाधे पीते जो वठी आ, हिते उहो खाधो पीतो खाइजां ऐं हिते असांजे बचनि जी चौकीदारी पियो ॾिजां ऐं बाक़ी ॿिया मोती तोखे असीं गॾु करे पिया ॾींदासीं। त हमराह चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे उहो मोती खणी हमराह सिधो आयो उन बाज़ार में, उहो मोती विको, काफ़ी सारा उनखे पैसा मिलिया ऐं कुझु उन पैसनि जो सामान वग़ैरह हिन वरितो जेको खाधे पीते जो हो ऐं उहो सामान खणी उते पुॻो जिते हंस जा ॿचा हुआ। त हाणे हंस पखी जेको नर ऐं मादी जेके हुन बचनि जा माउ पीउ हुआ उहे रोज़ु वेंदा हलिया हुआ रिज़्क जी तलाश में, रोज़ी जी तलाश में, परे निकिरियो वेंदा हुआ ऐं उहो हमराह ग़रीब उन बचनि जी पहरेदारी चौकीदारी ॾींदो हो। तक़रीबन अची महीनो ॾेढ ॿ थिया। त हाणे हिते उहो हमराह चवणु लॻो, जेके हंस पखी हुआ उन्हनि खे चवणु लॻो त हाणे महीनो ॾेढ थी वियो आहे, आउं वञा थो मुंहिंजे घरु, मुंहिंजी ज़ाल उते हिकिड़ी आहे, हुन वटि खाधे पीते जो सामान वग़ैरह न हूंदो, आउं वञा थो उन खे कुझु सामान वग़ैरह ॾियो थो अचां, कुझु पैसा वग़ैरह ॾियो थो अचां ऐं पोइ वरी अव्हां वटि वरियो थो अचां। त हिते उहो हंस पखी जेके हुन बचनि जा माउ पीउ हुआ उहे चवणु लॻा त भले ठीकु आहे। उन्हनि कुझु मोती वधीक ॾिना उनखे हमराह खे ऐं चवणु लॻा त भले वञु मार्केट में ही वञी विकिणी अचु ऐं हिन मथां कुझु पैसा ऐं कुझु सामान वग़ैरह खणी वञु पंहिंजे घरु ऐं पोइ भले उतां थी ऐं वरी वापसी हलियो अचिजी असां वटि। त हाणे उहो हमराह चवणु लॻो त भले ठीकु आहे। हमराह उन्हनि खां कुझु उहे मोती वग़ैरह खयां जेके हुननि जूं विठूं हुयूं, विठनि में उहो मोती लाहींदा हुआ। हाणे उहो मोती कुझु खयां सिधो हमराह उहो आयो उन बाज़ार में, उहे मोती वग़ैरह हुन विका ऐं सामान वग़ैरह वरितो ऐं कुझु पैसा वग़ैरह हुन बचाया ऐं उहो खणी सिधो निकितो उतां आयो उन बादशाही में जिथे हिन जो ॻोठु हो, जिथे हिन जो घरु हो, जिथे हिन जी ज़ाल रहंदी हुई ऐं अची उनखे ॾिनी ऐं सॼी हक़ीक़त करे पंहिंजी ज़ाल खे, पंहिंजी माई खे उन हमराह ॿुधाई। त हाणे कुदरत सां उते उन बादशाही जो बादशाह बीमार थियो। हुननि खे अजीब क़िस्म जी बीमारी थी वई। बादशाह हकीम खे घुरायो, हकीम आयो ऐं बादशाह हकीम खे चवणु लॻो त मूंखे बीमारी में तकलीफ़ तमामु जाम आहे, हिन जो को इलाजु हुजे त इलाजु कर, आउं त सफ़ा हाणे मरां थो। त हिते हकीम बादशाह जी बीमारी ॾिसी ऐं बादशाह खे चवणु लॻो त तुंहिंजी बीमारी जो इलाजु बिल्कुलु आहे, पर जेका शइ इलाज लाइ खपंदी सा तोखे मिली वञे त तूं बहितर थी वेंदे। त बादशाह चवणु लॻो हकीम खे त बिल्कुलु उहा शइ आउं हथु करे वठंदसि, तूं रुॻो ॻाल्हि कर कहिड़ी शइ मञा मूंखे शिफ़ा मिलंदी त उहा आउं हथु करियां। त हकीम चवणु लॻो उन बादशाह खे त जे अगरि तोखे हंस पखी मिली वञे, उनजो गोश्त तूं खाईंदे त तूं ठीकु चाक चङो भलो थी वेंदे, तोखे उन मज़ा शिफ़ा मिलंदी। त बादशाह चवणु लॻो उन हकीम खे त बिल्कुलु इहो हंस पखी मिली वेंदो, आउं तलाश कंदसि, पंहिंजे सिपाहियुनि खे, पंहिंजे माण्हुनि खे मोकिलींदसि, न त राज में पड़ो थो हलायां, केरु न केरु इहो हंस पखी झले आणे ॾींदो मूंखे ऐं पोइ इन जो गोश्त आउं खाईंदसि त सही थी वेंदसि।
त हकीम चवणु लॻो त बिल्कुलु इहो कमु तव्हां करियो, तव्हां सिहतयाब थी वेंदो। त हाणे बादशाह वज़ीर खे चयो, कुझु सिपाहियुनि खे चयो त वञी राज में पड़ो हलायो ऐं चयो त जेको बि हंस पखी बादशाह खे आणे ॾींदो त उनखे तमामु जाम ऐं दौलत ॾींदसि, खज़ानो ॾींदसि, जेको पंहिंजो वात सां घुरंदा उन्हनि खे उहा शइ मिलंदी। हाणे बादशाह जा सिपाही उहे वज़ीर वञी ॻोठ में पड़ो हलायो त जेको बि बादशाह खे हंस पखी आणे ॾींदो बादशाह उन खे वात घुरियो इनाम ॾींदो, जेको बि चवंदा हुननि खे एतिरी दौलत ॾींदो। बादशाह खे हंस पखी जी ज़रूरत आहे। हाणे उन बादशाही में उन ॻोठ में उहा माई बि उन हमरा जी रहंदी हुई। हाणे उहा बि ॿाहिरि निकिरी आई, इहा ॻाल्हि ॿुधी इहो पड़ो हलियो पिए त माई उहा चवणु लॻी उन हमरा जी त इहो हंस पखी त मुंहिंजो मुड़ुसु हिन खे बादशाह खे त आणे ॾींदो, मुंहिंजो मुड़ुसु हुन हंस पखी जी चौकीदारी ॾींदो आहे। हाणे रन त ॻाल्हि खे दॿे छॾियो, काफ़ी सारा माण्हू वेठल हुआ, माण्हुनि खे ख़बर पइजी वई ऐं चवणु लॻा त हिन माई जो मुड़ुसु हंस पखी जी चौकीदारी ॾींदो आहे ऐं बादशाह खे हीअ हंस पखी आणे ॾींदो। हाणे रन त इहा ॻाल्हि दॿे छॾी, इहा सभिनि खे ख़बर पइजी वई त बादशाह ताईं इहा ॻाल्हि जी ख़बर पइजी वई। हाणे इन ॻाल्हि जी ख़बर बादशाह खे बि पइजी वई त मुंहिंजे ॻोठ में हिकिड़ो हमरा आहे जेको हंस पखी जी चौकीदारी ॾिए थो। बादशाह खे ख़बर पइजी वई। हाणे बादशाह उन हमरा खे घुरायो त बादशाह उन हमरा खे चवणु लॻो त मूं ॻाल्हि ॿुधी आहे तूं हंस पखी जी चौकीदारी ॾीं थो, जांचुनि जी करीं थो, मूंखे हुन हंस पखी जी ज़रूरत आहे, मूंखे हुनजो गोश्त खाइणो आहे बीमारी जे लाइ। हाणे उहो हंस पखी मूंखे आणे ॾे। त हिते उहो हमरा चवणु लॻो त हंस पखी तव्हांखे आउं कोन आणे ॾींदुसि, आउं त हुनजी पहिरेदारी ॾींदो आहियां, हुनजी ज़िंदगी बचाइण जे लाइ चौकीदारी ॾींदो आहियां, उहो हंस पखी तोखे आउं कीअं आणे ॾींदुसि। बादशाह खे चवणु लॻो उहो हमरा। त हिते बादशाह चवणु लॻो कावड़ मजां, आउं बादशाह आहियां, तूं मुंहिंजे ॻोठ में वेठो आहीं, जेको कुझु चवां थो उहो करजे, अगरि न कई तोखे ऐं तुंहिंजी ज़ाल ॿिन्ही खे आउं फांसी ते चाढ़ाए छॾींदुसि। हाणे हमरा वीचारो परेशान थी वियो। हमरा चवणु लॻो दिली दिलि में त मुंहिंजी माई तमामु ग़लति कमु कयो, जेको इहा ॻाल्हि न करे हा त आउं अहिड़े वैल में न पवां हा। त हाणे वीचारो हमरा मजबूर थी वियो। हमरा चवणु लॻो वञी बादशाह खे त भले ठीकु आहे, आउं वेंदुसि, उहो हंस पखी तोखे आणे ॾींदुसि। हाणे हमरा वीचारो मजबूर थी वियो। हाणे उहो हमरा वीचारो उतां निकितो अचे पियो उन इलाइक़े में जिते हंस पखी रहंदा हुआ, उहे ॿ बचा ऐं उन्हनि जा माउ पीउ रहंदा हुआ। त हिते जेका हंस पखी जी बचनि जी जेका माउ हुई, हंस पखी जेका बचा हुआ उन्हनि जी जेका माउ हुई, उनखे हर शइ जी ख़बर पइजी वेंदी हुई। त हाणे उहा चवणु लॻी पंहिंजे बचनि खे त अॼु हीअ हमरा तमामु परेशान आहे, हिन खे बादशाह चयो आहे त हंस पखी मूंखे आणे ॾे ऐं हुनजो हू गोश्त खाए थो ऐं हिन खे चयो आहे जे अगरि न आणे ॾींदे त हिननि खे फांसी ते चाढ़ाए छॾींदो। त हाणे बचा चवणु लॻा त हिन हमरा जी मदद पाण करियूं था। हिन ॾुखे टाइम में पंहिंजी मदद कई हुई, पंहिंजी ज़िंदगी बचाई हुई। हाणे उहो बचो चवणु लॻो पंहिंजी माउ खे, जेको हंस पखी जो बचो हो, त हाणे आउं वञा थो हिन सां गॾु ऐं बादशाह जो वञी गोश्त थियां थो, बादशाह मूंखे खाए ऐं भले ठीकु थी वञे, हिन हमरा वीचारे जी ज़िंदगी बची वञे। हाणे माउ खे ख़बर पइजी वेंदी हुई, जेका हंस पखी जेका हुन बचनि जी माउ हुई, त उनखे सभु शइ जी ख़बर पइजी वेंदी हुई, माण्हुनि जी मन जी मुराद उनखे ख़बर पइजी वेंदी हुई। हाणे उहो हमरा नेठि आयो अची उते पुॻो जिते हंस पखी जो आखेरो हो। त हाणे उहो हंस पखी नर मादी लही आया हेठि। त हाणे उहा हंस पखी जेका मादी हुई, जेका हुन बचनि जी माउ हुई, उहा चवणु लॻी उन हमरा खे त तोखे छा थियो, अॼु परेशान लॻो पियो आहीं। त हाणे उहा हमरा सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त हीउ मसइलो हीअं आहे, मुंहिंजी माई ॻाल्हि करे छॾी ॻोठ में, इहा ख़बर बादशाह खे पइजी हुई। बादशाह हाणे मूंखे चयो त बचो हंस पखी जो बचो या हंस पखी मूंखे आणे ॾे, आउं जो गोश्त खायां त आउं ठीकु थी वेंदुसि। हाणे आउं मजबूर थी वियो आहियां, छा करियां। हाणे अवी मूं ते थोरो करियो, तव्हांजो को बचो मूंखे ॾियो त आउं वञी बादशाह खे ॾियां त बादशाह वञी खाए, न त मूंखे फांसी ते चाढ़ाए छॾींदो, मुंहिंजी माई खे बि फांसी ते चाढ़ाए छॾींदो। त हिते उहा हंस पखी बचनि जी माउ चवणु लॻी त का ॻाल्हि न आहे, तूं असांजो हिकिड़ो बचो खणी वञु ऐं वञी बादशाह खे ॾे। त हिते हुन हमरा उन हंस पखी जा थोरा मञा चवणु लॻो त अव्हां जूं महिरबानियूं, मुंहिंजी ज़िंदगी अव्हां बचाई। त हाणे हंस पखी जो बचो ऐं हमरा ॿई ॼणा निकिता, वरी उतां वापसी सिधो आया बादशाह जे महल में। बादशाह जॾहिं ॾिठो वञी हमरा खे ऐं हंस पखी खे ॾिठो त ॾाढो ख़ुशि थियो ऐं उन हमरा खे चवणु लॻो त अॼु तो मुंहिंजी दिलि ख़ुशि करे छॾी, मुंहिंजे लाइ हंस पखी खणी आए, हाणे तूं जेको घुरिणो हुजे त घुर, तोखे उहो आउं ॾियां। हाणे उहो हमरा वीचारो रोअणु लॻो ऐं चवणु लॻो त मूंखे कुझु बि नथो खपे, का शइ बि नथी खपे, तव्हां जेको कमु चयो मूं कयो, हाणे अलाह बहितर कंदो, तव्हांखे सिहतयाबी थींदी, तव्हांखे बीमारी छॾे वेंदी। त हाणे बादशाह चयो सिपाहियुनि खे त हिन
हंस पखी खे हिन हमरा खां वठो खणो ऐं कंहिं पिंजरे में हिन खे बंदि करे रखो त अॼु हिन खे आउं नथो खायां, सुभाणे हिन खे आउं खाईंदसि ऐं पोइ मूंखे शिफ़ा मिलंदी, मुंहिंजी बीमारी वेंदी हली। हाणे हुन हमरा उहो हंस पखी उन सिपाही खे ॾिनो ऐं पाण उतां वापसी हलियो आयो। हाणे उन सिपाही उन पिंजरे में उन हंस पखी खे हणी छॾियो, क़ैद करे छॾियो। त हाणे जॾहिं सुबुह थियो, उन बादशाह जो पुटु शहज़ादो ऐं उनजा 2 दोस्त उहे आया हंस पखी खे ॾिसण जे लाइ। बादशाह बि न हुजे, केर बि न हुजे, हंस पखी पिंजरे में क़ैद हुजे। हाणे उन बादशाह जो पुटु शहज़ादो ऐं 2 दोस्त आया ॾिसण जे लाइ। त उन शहज़ादे जो दोस्त चवणु लॻो त उन शहज़ादे खे त हिन हंस पखी खे पिंजरे मां कढ त पाण हिन खे सवलो चङे तरीक़े सां ॾिसूं त हीउ हंस पखी कहिड़ो आहे। त हाणे शहज़ादे उन हंस पखी खे उन पिंजरे मां कढियो त हिननि ॾिठो पिए त ओचितो हंस पखी हिननि खां छॾाए वियो, छॾाए ऐं उॾणु लॻो, मतिलबु त हिननि खां भॼी वियो। त हाणे हिते शहज़ादो परेशान थी वियो, उहे दोस्त बि परेशान थी वियो त हीउ छा थी वियो, हंस पखी त उॾरी वियो, पिंजरे मां उॾरी वियो। हिननि कढियो ॾिसण जे लाइ त हिननि खां हथ मां छॾाइजी वियो, हंस पखी त उॾरी वियो। त हाणे इहा ख़बर बादशाह खे पई त बादशाह यकदमि पंहिंजे पुटु शहज़ादे खे घुरायो। त बादशाह चवणु लॻो शहज़ादे खे त हीउ तो छा कयो। त हिते शहज़ादो चवणु लॻो त ग़लती थी वई, असां त ॾिसण जे लाइ ॿाहिरि कढियो पर ओचितो हथ मां छॾाइजी वियो ऐं उॾरी वियो। त हाणे बादशाह खे ॾाढी कावड़ चढ़ी वई। बादशाह चवणु लॻो शहज़ादे खे त तूं नथो चाहीं त को आउं ठीकु थियां इन बीमारी मां ऐं आउं मरी वञां, तो एतिरे लाइ कयो ऐं तॾहिं तो हुन हंस पखी खे आज़ादु करे छॾियो, तॾहिं हू भॼी वियो। बादशाह खे ॾाढी कावड़ चढ़ी, शहज़ादे जी हिकु बि न ॿुधी। बादशाह कावड़ मां सिपाहियुनि खे चयो ऐं चवणु लॻो त वञो हिन शहज़ादे खे वठी वञो झंग में, हिन जूं ॿाहूं ऐं टंगूं कटे छॾियो ऐं झंग में उछरे अचो। त हाणे सिपाहियुनि उन शहज़ादे खे ॿधी ऐं खणी आया उन झंग में। त एतिरे टाइम में उहो हंस पखी जेको उतां छॾाए पिंजरे मां सिधो आयो पंहिंजे माउ पीउ वटि, जेके हुनजा माउ पीउ ऐं उन्हनि जो जिथे आखेरो हो। त जॾहिं हिननि जे माउ पीउ हंस पखी जे माउ पीउ हंस पखी खे ॾिठो ऐं चवणु लॻा त हीउ तूं छा कयो ऐं छला वरी आहे। त हिते हुन हंस पखी जेको बचो हो सॼी हक़ीक़त करे पंहिंजे माउ पीउ खे ॿुधाई त मूंखे हिननि पिंजरे मां कढियो ऐं आउं उतां छॾाए भॼी आयुसि। त हिते हंस पखी जी माउ खे सॼी ख़बर पहुची वेंदी हुई, मन जूं मुरादूं माण्हुनि जी ॿुधियो वठंदी हुई। त हाणे उहा चवणु लॻी हुन हंस पखी खे, पंहिंजे बचे खे चवणु लॻी त तो ग़लति वारो कमु कयो, तो ग़लती वारो कमु कयो, तूं त उतां भॼी आएं पर हाणे हुन शहज़ादे जी ज़िंदगी ख़तरे में आहे, वञ उन शहज़ादे जी ज़िंदगी बचा। त हिते उहो हंस पखी जेको बचियो हो उहो चवणु लॻो पंहिंजे माउ पीउनि खे त चलो ठीकु आहे, आउं वञा थो, उन शहज़ादे जी ज़िंदगी बचायां थो ऐं इन ॻाल्हि खे, इन कम खे पूरो कंदुसि। हाणे उहो हंस पखी उहो बचो उहो उतां निकितो। हाणे अची उन झंग में पुॻो त जिथे सिपाही उन शहज़ादे खे खणी आया ऐं उन जूं टंगूं ऐं ॿाहूं कटण वारा हुआ। त एतिरे टाइम में उहो हंस पखी पुॼी वियो ऐं अची उन सिपाहियुनि ते हमिलो कयईं। एतिरो हमिलो कयईं जो सिपाही डप मां भॼी हलिया। 4 सिपाही 5 सिपाही हुआ, उन्हनि खे हंस पखी विढ़णु लॻो त उहे भॼी विया शहज़ादे खे छॾे। पोइ हुन हंस पखी उन शहज़ादे खे खोलियो वग़ैरह, जेको ॿधल हो, हथ पेर ॿधल हुआ उहे खोलिया। त शहज़ादो उन हंस पखी जा थोरा मञा ऐं चवणु लॻो त तुंहिंजियूं महिरबानियूं, तो मुंहिंजी ज़िंदगी बचाई, न त ही सिपाही मुंहिंजूं टंगूं कटे छॾीनि हुआ ऐं मुंहिंजा हथ बि कटे छॾीनि हुआ। ऐं चवणु लॻो हंस पखी खे, ऐं तूं त उतां उॾरी वियो ऐं वरी वापसी वरी आएं छो। त हिते हंस पखी सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त मूंखे मुंहिंजे माउ पीउनि मोकिलियो आहे त वञी शहज़ादे जी जान बचा, ज़िंदगी बचा, तंहिंजे करे आउं तो वटि आयो आहियां। त हिते हंस पखी चवणु लॻो उन शहज़ादे खे त तूं हल मूंसां गॾु, तुंहिंजे पीउ बादशाह जा सिपाही वरी अची वेंदा, वरी तोखे मारींदा, तूं हल त तोखे आउं ॿी बादशाही में या ॿिए इलाइक़े में या ॿी जॻह ते तोखे वठी हलां, हिते तुंहिंजी जान खे ख़तरो आहे। शहज़ादे खे हंस पखी चवणु लॻो। त हाणे शहज़ादो हंस पखी जे पुठनि ते वेठो त हंस पखी उन शहज़ादे खे खणी ऐं सिधो आयो कंहिं ॿिए बादशाह जी बादशाही में। उते अची हंस पखी उन शहज़ादे खे लाथो ऐं उते उन शहज़ादे को घर वग़ैरह का झोपड़ी वग़ैरह का भूंगी चइजे उहा शहज़ादे ठाही। पोइ उते उहो शहज़ादो हंस पखी ॿई रहणु लॻा ऐं हिकु चकर उहो शहज़ादो उन बादशाह जी बादशाही में जेके ॻोठ वग़ैरह हुआ उते घुमण जे लाइ ईअं निकितो त सभु माण्हू चवनि पिया त हिन बादशाह जी धीउ शहज़ादी तमामु भली आहे, हसीन ऐं ख़ूबसूरत आहे, अकुल में अकाबर आहे, ज़हन वारी आहे। कई शहज़ादा आया पर शहज़ादी कंहिंसां बि शादी न कई। ख़बर न आहे कंहिंजे नसीब में आहे
शहज़ादी ॾाढी ख़ूबसूरत ऐं हसीन आहे। जॾहिं ॻाल्हि इहा शहज़ादे ॿुधी त शहज़ादो चवणु लॻो त इन बादशाह जी धीउ शहज़ादी अहिड़ी हसीन ऐं ख़ूबसूरत आहे छा जो माण्हू वाखाण पिया कनि। मूंखे बि ॾिसणु घुरिजे त इहा शहज़ादी ॾिसूं त केतिरी हसीन ऐं ख़ूबसूरत आहे। हाणे उहो शहज़ादो वापसी मोटी पंहिंजे घर आयो जिथे हिननि भोंगी वग़ैरह ठाही हुई ऐं हंस पखी खे चवणु लॻो त चवनि था त हिन बादशाह जी धीउ हसीन ऐं ख़ूबसूरत आहे। कई शहज़ादा आया पर शहज़ादी कंहिंसां बि शादी न कई ऐं उहो शहज़ादो चवणु लॻो हुन हंस पखी खे त आउं चवां थो त इन शहज़ादी खे ॾिसणु चाहियां। त हिते हंस पखी चवणु लॻो त बिल्कुलु ॻाल्हियूं मूं बि ॿुधियूं आहिनि त चवनि था त शहज़ादी इन बादशाह जी धीउ ॾाढी हसीन ऐं ख़ूबसूरत आहे। त हाणे शहज़ादो चवणु लॻो हुन हंस पखी खे त हाणे तूं मूंखे वठी हल उन वटि शहज़ादी वटि शहज़ादी जे महल ऐं तो मथे चढ़ंदसि ऐं तूं मूंखे उॾरी ऐं राति जो वठी हल उते ऐं ॾिसां इहा शहज़ादी कहिड़ी आहे। त हंस पखी चवणु लॻो उन शहज़ादे खे त भले ठीकु आहे तोखे आउं वठी हलंदो उते ऐं तूं पोइ शहज़ादी खे ॾिसजांइ। त हाणे जॾहिं अची राति थी राति जो पोयूं पर थियो काफ़ी टाइम थी वियो त हंस पखी उन शहज़ादे खे खंयो। शहज़ादो चढ़ियो हंस पखी ते सिधो आया उन बादशाह जे महल में अची उन जॻह ते जिथे शहज़ादी जो कमिरो हुजे। हंस पखी उन शहज़ादे खे लाथो। शहज़ादो सिधो आयो उन कमरे में ॾिसे त शहज़ादी सुती पई हुजे ऐं शहज़ादी तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत हुजे। अहिड़ी का शहज़ादी किथे हुजे ई न। शहज़ादो ॾिसी चवणु लॻो त माशाअल्लाह तमामु बहितरीन ऐं ख़ूबसूरत ऐं भली शहज़ादी आहे। आउं इन सां शादी कंदसि पर हाणे आउं शादी इन सां कीअं करियां छो त हींअर आउं आम आहियां शहज़ादो आहियां कोन। ही शादी कंदी शहज़ादे सां ऐं पसंदि मूंखे कंदी हले न कंदी पर मुंहिंजी दिलि खे त वणी वई आहे। ॾाढी हसीन ऐं ख़ूबसूरत आहे। इनशा अल्लाह आउं इन सां शादी कंदसि। शहज़ादो चवणु लॻो। शहज़ादे छा कयो जो शहज़ादी निंड पई हुई। शहज़ादे पंहिंजो कपिड़ो उन शहज़ादी वटि रखियो ऐं शहज़ादी जी जेका पोती वग़ैरह चुनी चइजे या पोती चइजे उहा खईं ऐं सिधो आयो हंस पखी वटि ऐं हंस पखी जे पुठनि ते चढ़ी ऐं वरी वापसी पंहिंजे घर पंहिंजी झोपड़ी पंहिंजे आस्थाने ते अची पुॻो। त हाणे हिते जॾहिं सुबुह थियो त शहज़ादी निंड मञा उथी ॾिसे त हिन वारी पोती हुजे न ऐं ॿियो कपिड़ो पियो हुजे। त हिते शहज़ादी चवणु लॻी त हीउ कपिड़ो ख़बर न आहे कंहिंजो आहे ऐं मुंहिंजी पोती ख़बर न आहे अलाए किॾां वई आहे। ख़बर न आहे थी सघे थो को राति आयो हुजे मुंहिंजी पोती वग़ैरह खणी वियो हुजे ऐं हीउ कपिड़ो हिते रखी वियो आहे। ऐं होॾां शहज़ादो चवणु लॻो सोचणु लॻो त ख़बर न आहे शहज़ादी निंड मां उथी हले न उथी ऐं मुंहिंजो कपिड़ो ॾिठी हले न ॾिठी ऐं पंहिंजी पोती यादि कयईं हले कोन कयईं। ऐं चवणु लॻो त शहज़ादी ॾाढी हसीन ऐं ख़ूबसूरत आहे। सांझी आउं वरी वेंदसि अॼु राति जो आउं वरी वेंदसि उन शहज़ादी ॾांहुं। त हाणे जॾहिं ॿी राति थी त शहज़ादो साॻी वरी हंस पखी ते चढ़ियो ऐं सिधो आयो उन महल में जिथे शहज़ादी सुती पई हुई। उन कमरे में आयो ऐं अची उते वेठो त शहज़ादी निंड पई हुई आराम में हुई। त एतिरे टाइम में उन शहज़ादी खे जाग पइजी वई। जाग पइजी वई जीअं उथी ॾिठईं त शहज़ादो वेठो हुजे ऐं चवणु लॻी त तूं केरु आहीं ऐं मुंहिंजे कमरे में कीअं आयो आहीं। त अची हिते घोड़ा घोड़ा करणु लॻी त हिते शहज़ादे हुनखे चुप करायो शहज़ादी खे ऐं चवणु लॻो त माठि कर आउं तोखे कुझु बि न कंदसि को बि नुक़सानु तोखे न पहुचाईंदसि। आउं तोसां मोहबत करियां थो तोसां प्यारु करियां थो तूं ॾाढी हसीन ऐं ख़ूबसूरत आहीं भली आहीं। त हिते शहज़ादी चवणु लॻी त तूं मूंसां प्यारु ऐं मोहबत करीं थो पहिरीं पंहिंजे बारे में ॿुधाए तूं आहीं केरु किथां जो आहीं ऐं हिते कीअं पुॻो आहीं मूं वटि। त हाणे हिते उन शहज़ादे सॼी हक़ीक़त करे उन शहज़ादी खे ॿुधाई जेका बि हुन सां गुज़री जेका बि हुन सां थी। त हाणे जॾहिं इहा ॻाल्हि शहज़ादी ॿुधी उन शहज़ादे जी त शहज़ादी खे रहम अची वियो ऐं चवणु लॻी त तुंहिंजे पीउ बादशाह खे तोसां ईअं न करणु खपे हा जीअं हुन तोसां कयो। त हिते शहज़ादो चवणु लॻो त हाणे छा करियूं मुंहिंजो पीउ आहे मुंहिंजो जीअं हुनखे दिलि चाहियो ईअं हुन कयो। त हाणे शहज़ादी चवणु लॻी जेकर तूं मूंसां प्यारु करीं थो मोहबत करीं थो मूंखे भाईं थो पर हाणे इन ॻाल्हि में मुंहिंजो पीउ बादशाह राज़ी कोन थींदो ऐं तोसां मुंहिंजी शादी न कराईंदो। शहज़ादी चवणु लॻी उन शहज़ादे खे। त हाणे उहो शहज़ादो चवणु लॻो त हाणे तुंहिंजो पीउ तोसां शादी कराइणु न ॾींदो छो त हींअर आउं शहज़ादे जे रूप में न आहियां। तूं हीअं करे जो मूंसां भॼी हल मूंसां गॾु तूं भॼी हल। त शहज़ादी चवणु लॻी उन शहज़ादे खे त भले ठीकु आहे तोसां गॾु आउं हलां थी। हाणे शहज़ादी बि उन शहज़ादे खे भाइणु लॻी माना प्यारु करणु लॻी मोहबत करणु लॻी। जॾहिं शहज़ादे जी ॻाल्हि ॿुधी शहज़ादे जे बारे में पोइ हाणे उहा शहज़ादी उहो शहज़ादो ॿई चढ़िया हंस पखी ते हंस पखी सिधो वठी आयो कंहिं ॿिए इलाइक़े में मतिलबु उन बादशाही खां ॿिए बादशाही में कंहिं ॿिए इलाइक़े में वठी आयो हंस पखी ऐं उते हिननि
पंहिंजो अलॻि वरी घरु ठाहियो ऐं पोइ उहो शहज़ादो उहा शहज़ादी ॿई उते रहंदा हुआ। हाणे शहज़ादो उतां कमायो वग़ैरह ईंदो हुओ ऐं उन मां पंहिंजो जान वग़ैरह पंहिंजो गुज़ारो कंदा हुआ। अञा हिननि शादी न कई पर ईअं मोहबत में हुआ, प्यार में हुआ, ॿई ॼणा रहंदा हुआ उन भुंगी में, उन झोपड़ी में। ऐं हंस पखी बि हिननि सां गॾु रहंदो हुओ। त हिकु चकर हिकु ॾींहुं कुदरत सां उन्हनि वारी झोपड़ी खे बाहि लॻी वई। हाणे बाहि त लॻी वई, माण्हू हितां हुतां जा आया, बाहि त उजाए छॾी, पर कुदरत सां उन हंस पखी जा पर सड़ी विया। हाणे जॾहिं हंस पखी जा पर सड़ी विया त हंस पखी उॾण जहिड़ो न रहियो। त हाणे हिते शहज़ादो चवणु लॻो उन हंस पखी खे त मूंखे माफ़ु कजांइ, हिकु ॾींहुं तो मुंहिंजी ज़िंदगी बचाई हुई पर अॼु मूंखे देरि थी वई आहे, तोखे जल्दी न कढी सघियसि ऐं तुंहिंजा पर सड़ी विया। त हंस पखी चवणु लॻो त का ॻाल्हि न आहे, पर मुंहिंजा वरी थी वेंदा, पर फ़िलहालु आउं उॾी नथो सघां। फ़िलहालु आउं हिते रहां थो, अवी निकिरी पोइ वापसी तुंहिंजे महल ॾांहुं। उन शहज़ादे खे हंस पखी चवणु लॻो तूं हाणे वापसी हलियो वञ तुंहिंजे पीउ बादशाह जी बादशाही में, ऐं इन शहज़ादे खे ऐं इन शहज़ादी खे बि वठो वञ। हाणे उहो हंस पखी चवणु लॻो उन शहज़ादे खे। त हाणे शहज़ादो चवणु लॻो त भले ठीकु आहे, असीं वञूं था। ऐं हंस पखी चवणु लॻो त मुंहिंजा जॾहिं पर थिया त आउं उते तो वटि पुॼी वेंदुसि। त हिते शहज़ादो चवणु लॻो हंस पखी खे त भले ठीकु आहे। हाणे उहो शहज़ादो उहा शहज़ादी ॿई ॼणा उतां निकिता। हाणे अचनि पिया सफ़र में त अॻियां हिकिड़ी हिननि खे ॿेड़ी नज़र आई। हाणे ॿेड़ी तमामु पुराणी हुजे। हाणे चवणु लॻा त हिन ॿेड़ी ते चढ़ी ऐं इन पाणी मंझां हिन नदी मंझां सफ़र करियूं था। त हाणे हिननि उहा ॿेड़ी उन नदी में काए आया ऐं ॿई ॼणा चढ़िया उन ते। त हाणे हिननि इहा सवली जांच न कई, सवली ख़बर ई न वरिती त का ॿेड़ी जे तर में को लोगो वग़ैरह, को सोराख़ वग़ैरह चढ़िजे उहो हो। त हाणे जीअं अॻियां विया, काफ़ी पंधु विया त उन ॿेड़ी में पाणी भरिजी वियो। जॾहिं ॿेड़ी में पाणी भरिजी वियो त उहो शहज़ादो उहा शहज़ादी ॿई ॿुॾी विया उन पाणी में, उन नदी जे पाणी में, उन वहिकरनि में ॿुॾण लॻा। त ख़बर ई न पई बेहोश थी विया। शहज़ादो वञी कंहिं पासे निकितो, वञी ॿिए पासे, ऐं शहज़ादी वञी ॿिए पासे निकिती। हाणे कुदरत सां उहा शहज़ादी उन नदी मंझां लुड़ंदे ॿुॾंदे कंहिं अहिड़े इलाइक़े में वञी निकिती। उते हिकिड़ो बादशाह जो महल हो उन नदी जे किनारे, उन नदी जे पासे। ऐं उते उन बादशाह जो बाग़ पोखीलो बाग़ीचो। शहज़ादी वञी उन बाग़ ऐं बाग़ीचे जे पासे में वञी किरी ऐं शहज़ादो ख़बर न आहे कंहिं अहिड़े इलाइक़े में वञी पहुतो जेको झंग तरफ़ हो। त हाणे हिते उन बादशाह जो जेको माली उन बाग़ जो पंहिंजे बाग़ खे ॾिसंदो आयो त उन जी नज़र इन शहज़ादी ते पहुची वई ऐं उन शहज़ादी खे खणी सिधो महल में आयो। ऐं उते जेको बादशाह हो उन ॾिठो त शहज़ादी ॾाढी हसीन ऐं ख़ूबसूरत आहे। हुन यकदमि हकीम खे घुरायो ऐं उन शहज़ादी जो इलाजु कराइणु लॻो। त हाणे जॾहिं इलाजु थियो त थोरे टाइम खां पोइ उन शहज़ादी खे होश अची वियो। त हिते शहज़ादी चवणु लॻी त अवी केरु आयो ऐं आउं किथे आहियां। त हिते उन बादशाह सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त तूं असांखे नदी किनारे बाग़ वटि मिली वियो, तोखे असीं हिते खणी आयासीं ऐं तुंहिंजो इलाजु मूं करायो आहे। बादशाह चवणु लॻो उन शहज़ादी खे ऐं चवणु लॻो त तूं हसीन ऐं ख़ूबसूरत आहीं ऐं आउं तोसां शादी करणु चाहियां थो। त हिते शहज़ादी इहा ॻाल्हि ॿुधी त हाणे दिलि में चवणु लॻी त हिन बादशाह मुंहिंजी ज़िंदगी बचाई पाण जी ख़ातिर, मतिलबु इन जे लाइ कयो त मूंसां शादी करे। हाणे छा करियां, दिलि में सोचणु लॻी त हाणे होॾां उन शहज़ादे सां प्यारु कंदी हुई, उनखे भाईंदी हुई। सोचणु लॻी त हाणे ख़बर न आहे उहो शहज़ादो भले किथे आहे ऐं बादशाह ई मूंखे चवे पियो त मूंसां शादी कर। हाणे आउं छा करियां। ऐं शहज़ादी दिलि में सोचणु लॻी त हाणे का टल करियां ऐं कुझु टाइम में मन उहो शहज़ादो पुॼी वञे हिते मुंहिंजी ॻोल्हा करे। त हाणे हिते उहा शहज़ादी चवणु लॻी त मूंखे कुझु टाइम जे लाइ मोहलत ॾे ऐं पोइ जेको आहे सो आउं तोसां शादी कंदसि। उन बादशाह खे उहा शहज़ादी चवणु लॻी। बादशाह खे उहा शहज़ादी वणी वई हुजे। त बादशाह चवणु लॻो उन शहज़ादी खे त भले ठीकु आहे, तोखे कुझु टाइम जे लाइ मोहलत आहे ऐं तूं हिते मूं वटि ई रह ऐं जेको बि शइ तूं चवीं, जेको बि कुझु घुरीं, तोखे हर शइ मिलंदी हिते। ऐं सभिनि सिपाहियुनि खे, वज़ीरनि खे चवणु लॻो त शहज़ादी जेको कुझु चवे उहो कमु थियणु खपे। त सभिनि चयो त भले ठीकु आहे, शहज़ादी जेको कुझु चवंदी उहो कमु असीं कंदासीं। त हाणे हिकु चकर उहा शहज़ादी चवणु लॻी उन वज़ीरनि खे, उन सिपाहियुनि खे त हाणे रोज़ु मूंखे ॻोठनि में वठी हलंदा वञो, घुमाईंदा वञो रोज़ु। त उहे चवणु लॻा त भले ठीकु आहे। हाणे उन शहज़ादी जी दिलि में उहो ख़्यालु हो त कंहिं ॻोठनि में आउं उते रोज़ु वञा, हेॾां होॾां वञा, मन उहो शहज़ादो मुंहिंजो उते उन ॻोठनि में मन पुॼी वञे ऐं मूंखे ॻोल्हे लभे। शहज़ादी जो ख़्यालु इहो हो। हाणे शहज़ादी रोज़ु
उन ॻोठनि में उन बादशाह जे राज में घुमण जे लाइ वेंदी हुई। हाणे हुनजी मजबूरी हू त शहज़ादे खे ॻोल्हण जे लाइ वेंदी हुई त कुदरत सां उहो शहज़ादो बि को उन शहज़ादी खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे उन बादशाही में अची पुॻो, उन ॻोठ में उन राज में पुॻो त ओचितो नज़र उन शहज़ादी जी उन शहज़ादे ते पुॼी वई, माना पइजी वई नज़र। हाणे उन शहज़ादी जी उन शहज़ादे ते नज़र पइजी वई त शहज़ादी डोड़ंदे अची उन शहज़ादे वटि पुॻी ऐं कंहिं हिकिड़े पासे ते वठी वई ऐं सॼी हक़ीक़त करे उन शहज़ादी उन शहज़ादे खे ॿुधाई ऐं पाण में मिलिया, भाकुर पाए ऐं रोअण लॻा। ऐं हिते शहज़ादी सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त चवणु लॻी त हीउ मसइलो आहे, हाणे बादशाह मूंसां शादी करण थो चाहे, हाणे आउं कीअं करियां। त हिते शहज़ादो चवणु लॻो त हाणे तूं परेशान न थी, तूं घबरा न, पाण का न का टल कंदासीं। हाणे काफ़ी टाइम थी वियो आहे, पंहिंजो हंस पखी बि जेको आहे सो हाणे हुनजा पर वग़ैरह थी आया हूंदा, उहो तयारु थी वियो हूंदो, हाणे लाज़मी हितां मटंदो, हितां हुनजो गुज़र थींदो, पाण खे उहो खणी हितां हलंदो, हाणे का टल वग़ैरह करियूं था। त हाणे उहो शहज़ादो बि उन ॻोठ में रहणु लॻो, शहज़ादी उन बादशाह जे महल में रहणु लॻी। त शहज़ादो उन ॻोठ में कुझु अन्न जा दाणा वग़ैरह उते हारींदो हो ऐं होॾां शहज़ादी उहो बि महल जे अॻियां अन्न जा दाणा वग़ैरह हारींदी हुई। हाणे हिन जो मक़सदु इहो हो त अन्न जा दाणा वग़ैरह जेको आहे सो हारियूं, पखी काफ़ी हिते ईंदा खाइण जे लाइ, त हंस पखी उतां मटंदो असां वारो, त उहो हिन पखियुनि खे ॾिसंदो त उहो बि खाइण जे लाइ ईंदो ऐं पोइ जेको आहे सो असांखे उहो हंस पखी मिली वेंदो ऐं पोइ असीं हितां भॼण में कामयाबु थी वेंदासीं। हिननि जी सलाह इहा हुई। त हाणे नेठि हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं हीअं करणु लॻा त कुदरत सां उहो हंस पखी उहो बि को उतां निकितो, उन बादशाही मथां गुज़रियो, चवणु लॻो त मूंखे बुख ॾाढी लॻी आहे, कुझु दाणा वग़ैरह इन ॻोठ में हुजनि त खायां। ऐं नज़र पइजी वई त हेठि पखी वग़ैरह जाम चुगंदा पिया हुआ ऐं चवणु लॻो त हिते पखी वग़ैरह चुगनि पिया, थी सघे थो हिते कुझु खाधो वग़ैरह हुजे, इहो आउं खायां ऐं उनखां पोइ जेको आहे सो वरी निकिरां थो पंहिंजे शहज़ादे ॾांहुं। त हाणे उहो जीअं लथो अन्न वग़ैरह खाइण जे लाइ, पखी काफ़ी वग़ैरह उते चुगंदा पिया हुआ, जीअं लथो उते हंस पखी त उते शहज़ादी मौजूदु हुई। त हाणे उन हंस पखी जी नज़र उन शहज़ादी ते पइजी वई त हंस पखी उतां आयो उन शहज़ादी वटि ऐं चवणु लॻो त तूं हिते। त हिते शहज़ादी सॼी हक़ीक़त करे उन हंस पखी खे ॿुधाई। हिते हंस पखी चवणु लॻो उन शहज़ादी खे त पोइ हाणे मूंखे ॿुधा त छा हुकुम आहे जो आउं करियां। त हिते शहज़ादी चवणु लॻी त अॼु सांझी पाण हितां भॼंदासीं ऐं तूं वञु फलाणे हंधि उहो शहज़ादो वेठो आहे, वञी उन सां बि इहा सलाह करे आ। त हंस पखी आयो उतां उन शहज़ादे वटि, शहज़ादे हंस पखी खे ॾिठो, उहो बि ॾाढो ख़ुशि थियो। त हिते शहज़ादी वारी ॻाल्हि हंस पखी उन शहज़ादे खे ॿुधाई ऐं हंस पखी चवणु लॻो त शहज़ादी इहा ॻाल्हि कई आहे त सांझी पाण हितां भॼंदासीं। त हिते शहज़ादो चवणु लॻो त भले ठीकु आहे। त हाणे खैरनि जो जॾहिं अची राति थी, राति जो पोयूं पहर थियो, हंस पखी सिधो आयो उन शहज़ादी वटि, शहज़ादी अॻे इंतज़ार में हुई, शहज़ादी चढ़ी उन हंस पखी ते ऐं हंस पखी ऐं शहज़ादी ॿई आया उन शहज़ादे वटि ऐं शहज़ादो बि चढ़ियो हंस पखी ते। हंस पखी उन शहज़ादे खे उन शहज़ादी खे उतां खयो, हाणे उतां त निकिरी पिया, हाणे अचनि पिया, खैरनि जो अची सुबुह थियो। हाणे उहो शहज़ादो, उहा शहज़ादी ऐं उहो हंस पखी सिधो उन शहज़ादे जे पीउ बादशाह जी बादशाही में पुॻा, उन जे महल जे अॻियां अची लथा। हाणे उहो हंस पखी, उहो शहज़ादो, उहा शहज़ादी टई ॼणा आया पिए। त हाणे उन शहज़ादे जो पीउ बादशाह उहो बि को उते वेठल हुजे, उनजी नज़र शहज़ादे ते पई त ॾाढो ख़ुशि थियो ऐं चवणु लॻो त मुंहिंजा पुट शहज़ादा, तूं अञा ज़िंदा आहीं, सही सलामत आहीं। त शहज़ादो चवणु लॻो त जी बिल्कुलु, आउं ज़िंदा आहियां, सही सलामत आहियां। ऐं बादशाह जॾहिं ॾिठो उन शहज़ादी खे त उन शहज़ादे सां गॾु उहा शहज़ादी बि हुजे, त बादशाह ॿिन्ही खे भाकुर पातो ऐं ॾाढो ख़ुशि थियो। त हिते शहज़ादे सॼी हक़ीक़त करे पंहिंजे पीउ बादशाह खे ॿुधाई त हीउ मसइलो हीअं थियो ऐं हीउ मूं ते हीउ वक़्तु ऐं हीउ टाइम गुज़रियो ऐं थोरा ऐं महिरबानियूं हिन हंस पखी जूं जंहिं मुंहिंजी मदद कई ऐं अॼु आउं तव्हांजे साम्हूं आहियां। त हाणे बादशाह बि को उन बीमारी मञा सही थी वियो हो, सही सलामत हो, ठीकु ठाकु थी वियो। पोइ त बादशाह उन शहज़ादे खे ॾाढो भाइणु लॻो ऐं उनखे चवणु लॻो त मूंखे माफ़ु कर, मूं ग़लति फ़ैसिलो कयो, तुंहिंजूं टंगूं ऐं हथ कटाइण जी कोशिशि कयमि, पर तोखे रब सां ई ज़िंदगी ॾिनी, तूं सही सलामत आहीं, मुंहिंजो पुटु आहीं, मुंहिंजो शहज़ादो पुटु आहीं। पोइ उहा शहज़ादी, उहो शहज़ादो हसी ख़ुशी सां उन बादशाही में रहणु लॻा ऐं उहो हंस पखी बि उन शहज़ादे सां गॾु रहणु लॻो। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो, आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।